बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सवाल आहे त छोकरो कॾहिं बालिग़ थींदो आहे, उन जे बारे में त कहिड़ी उमिरि आहे, शरीर जे हिसे सां केतिरी उमिरि ताईं उहो बालिग़ थी वेंदो आहे। जवाब, हिजरी सन जे हिसाब सां 12 ऐं 15 सालनि जी उमिरि जे दौरान जॾहिं जिमा जे ज़रिए इंज़ाल थियो या सुम्हण वक़्तु एहतलाम थियो या उन जी जिमा सां औरत हमला थी वई त उन ई वक़्तु बालिग़ थी वियो ऐं उन ते गुसल फ़र्ज़ थी वियो। जेकॾहिं ईअं न थियो त हिजरी सन जे मुताबिक़ 15 सालनि जो थींदे ई बालिग़ थी वियो। ऐं घणा माण्हू वरी जेके बालिग़ न थींदा आहिनि त पोइ उन्हनि जी वरी शादी तकिड़ो कराए छॾींदा आहिनि, पर जेकॾहिं उहो पंहिंजे औरत सां हमबस्तरी कंदो, मेलाप कंदो त मेलाप जे दौरान जेकॾहिं उनखे इंज़ाल थियो त बालिग़ थी वेंदो। जे इन करे न थियो त 15 सालनि जो थींदे ई बालिग़ थी वियो। छोकिरी कॾहिं बालिग़ थींदी आहे, उन जे बारे में जवाबु ॾींदो हलां। हिजरी सन जे हिसाब सां 9 ऐं 12 सालनि जी उमिरि जे दौरान एहतलाम थिए या हैज़ अची वञे या हमल थी वञे त बालिग़ थी वई, न त हिजरी सन जे मुताबिक़ 12 सालनि जे थींदे ई छोकिरी बालिग़ थी वेंदी आहे। यानी 12 सालनि जी उमिरि में छोकिरी बालिग़ थी वेंदी आहे। घणा माण्हू चवंदा आहिनि त छोकिरी 16 सालनि में, 15 सालनि में, 17 सालनि में छोकिरी बालिग़ थिए थी, पर शरीयत मुताबिक़ हिते जेको ॿुधाए पियो किताब जे हवाले सां त 12 साल जी उमिरि में छोकिरी बालिग़ थी वेंदी आहे। ऐं हाणे हिकिड़ो ॿियो मसइलो तव्हांखे हिते ॿुधायां त इहो हुआ छोकिरो कॾहिं बालिग़ थिए थो, छोकिरी कॾहिं बालिग़ थी, उन जे बारे में। ऐं हिते वरी ॿियो हिकिड़ो मसइलो पेश करियां त हिन दौर जे हिसाब सां माण्हू छा कनि था, या अक्सर करे ॿाहिराणी जा पसगिरदाई जा माण्हू जेके नंढी उमिरि में छोकिरियुनि जा ऐं छोकिरुनि जा निकाह कराए छॾींदा आहिनि। छोकिरियुनि खे अञा सम्झ न हूंदी आहे, छोकिरुनि खे सम्झ न हूंदी आहे, उन्हनि जा निकाह कराए छॾींदा आहिनि। कुझु अरसो गुज़रण खां बाद में, कुझु साल गुज़रण खां बाद में पोइ उहा छोकिरी चवंदी आहे हुन सां पसंदि कोन्हे की हिन सां शादी कोन थी कयां, निकाह थी वेंदो आहे। निकाह गंढ माना मिली वई त टुटी नथी सघे। जॾहिं हू तलाक ॾे हिन सां इहे मसइला करे त पोइ थींदी आहे। त इहा असां मुस्लमान खे सोचणु खपे त जेकॾहिं का पंहिंजी छोकिरी जो, भेण जो, न्याणी जो, धीउ जो को रिश्तो करियूं था त निकाह ते तकड़ि न करियूं। जेकॾहिं निकाह करियूं था त थोरो अरसो 2-3 महीना 2-3 ॾींहं जो गैप ॾेई करे पोइ उन जी रुख़सती करे, उन जी शादी करे, उन जे हवाले करी वञे। ऐं अक्सर करे इहो बि ॾिठो वियो आहे त अॼुकल्ह माण्हू जेको पंहिंजे बचनि जो ज़ोरी तलाक वठाईंदा छोकिरियुनि सां, सुठे घराणे जा तालुक रखण वारियूं छोकिरियूं जेके उन्हनि जे घर में अचनि थियूं, पोइ माउ ऐं पीउ जे माना न रज़ामंदी जे करे उन्हनि जे ज़ोरी ज़बरदस्ती तलाक थी वेंदो आहे। पर हालांकि ईअं न करणु खपे, छो असां मुस्लमान खे सोचणु खपे त असांजे हिन सां ज़ोरी तलाक ॾियूं था, पुटु असांजे चवण ते तलाक ॾेई छॾियो, पर ज़िंदगी उन पुट जी ख़राबु थी वई, हुन न्याणी जी ख़राबु थी वई। ऐं हिन वक़्तु मुआशिरो इहो आहे त जंहिं छोकिरी खे, जंहिं औरत खे तलाक थी वियो त उन तलाक शुदा औरत सां वरी केरु शादी नथो करे सघे। ईअं सम्झो त माण्हू ऐब सम्झंदा हीअ तलाक शुदा आहे, पर हुज़ूर अलैहिस्सलाम फरमाइनि था त बेवा औरतुनि सां शादी कयो। बेवा औरतुनि सां शादी करणु सुन्नत आहे। साईं जिन जूं 11 घर वारियूं हुयूं पाक अज़वाज मुतहरात, जंहिं मंझां हिकिड़ी हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जेका कुंवारी हुई, बाक़ी 10 ई हुज़ूर साईं जूं पाक बीबियूं राणियूं बेवा हुयूं जिन सां हुज़ूर साईं शादी कई। त बेवानि सां शादी करणु सुन्नत आहे। उन्हनि जो घर आबाद थियो वञे, घर बर्बाद करण खां बचियो वञे त अल्लाह पाक सां सभिनी मुस्लमाननि खे शल इन ॻाल्हियुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं कोशिशि कयो त पंहिंजी न्याणियूं जेके कुंवारियूं बालिग़ थी वञनि त उन्हनि जूं शादियूं कराए छॾियो, त अॻिते हली तव्हांखे अहिड़ो नुक़सान वारियूं ॻाल्हियूं या नुक़सान वारा मसइला पेश न थियण अचनि। ऐं नंढी उमिरि में छोकिरी हुजे, छोकिरो हुजे, हुनजी शादी न करायो। जेसिताईं उहा बालिग़ थी वञनि त पोइ हुनजी शादी करायो। मां अले न बराबरि।